जी नाज़रीन हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं बोदारवाड़ा भरिसां शहर टालपुरवाड़ा में, जिते टालपुरवाड़ा वासियुनि माना जेको आहे सो ऐलान जेका लोड शेडिंग जे बारे में उन्हनि जो जेको आहे सो छा चवणु आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं तुंहिंजो बिजली जे बारे में जेका लोड शेडिंग आहे उन जे बारे में छा। भाई बिजली जी जेका आहे हथरादू लोड शेडिंग हितां जो एसडीओ लाइन सुप्रीडेंट लाइनमैन जेको आहे सो 24 कलाकनि में सिर्फ़ु असां वटि असांजे शहर में 4 कलाक बिजली हले थी पई, जंहिंजे ख़िलाफ़ु जेको आहे सो अॼु असां टालपुरवाड़ा शहर वासियुनि सिविल सोसाइटी पारां जेको आहे सो एहतजाज कयो आहे। हुकूमत के पुरज़ोर अपील था कयूं त फौरी तौर ते इन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सो एक्शन खयो वञे। लॉकडाउन जे सबबि हुकूमत जो ऐलान कियो आहे त 24 कलाक बिजली हलंदी, पर उनजे बावजूदि बि असांजे ॻोठ टालपुरवाड़ा में सिर्फ़ु 4 कलाक 5 कलाक बिजली हले थी, बक़ाया बिजली बंदि आहे। हाणे हिकु त कारोबार बंदि आहे, माण्हू जेके परेशान आहिनि, ॿियो वरी मच्छरनि जे करे राति जो नंढड़ा ॿार निंड नथा करे सघनि, ऐं वरी मथां बिजली बंदि आहे। टालपुरवाड़ा जा रहवासी टालपुरवाड़ा ॻोठ जा सर गवर्नमेंट ऐलान कियो त 24 कलाक लाइट हलंदी, पर हिन जेको आहे हिन आधार में जेको 24 कलाक जेको आहे 24 कलाकनि मां टोटल 20 खां 21 कलाक लाइट बंदि रहे थी, 3 खां 4 कलाक लाइट हले थी पई। ऐं जेको आहे तव्हां ॾिसो पिया हिन लॉकडाउन जे करे माण्हू घरनि ताईं मसूर आहिनि, तमामु सख़्तु मुश्किलात जेको आहे उनखे मुंहुं ॾियनि था पिया। गवर्नमेंट तरफ़ां ऐलान लॉकडाउन खे जो 12 ॾींहं जे पीरियड पूरो थियो, इन्हनि 12 ॾींहंनि में गवर्नमेंट ऐलान कयो त जेको आहे जेका लोड शेडिंग आहे मुकमल ख़तमु कईंदी, पर टालपुरवाड़ा जी नाल जेके करप्ट जेको अमलो आहे, सिपको जो एसडीओ हुजनि, उन जा लाइनमैन लाइन सुप्रीडेंट हुजनि, उन्हनि 12 ॾींहंनि में माण्हुनि सां कलूर करे छॾियो आहे। रोज़ु जेको आहे त 24 कलाकनि जे मां सिर्फ़ु 4 कलाक बिजली हलाई थी। शहर वारा माण्हू एॾो परेशान आहिनि, हू अॼु घरनि मां निकिरण ते मजबूर थी विया आहिनि लॉकडाउन हुजण जे बावजूदि। असां आला अख़्तियारनि खे अपील था कयूं त जेको CM ऐलान कया हुआ जेके लोड शेडिंग जा, हिननि उन जो नोटिस वठी ऐं हिननि खे जेको आहे त हितां हटाए जेको आहे त के मोतबर मोज़ माण्हू रखिया वञनि जेके शहर खे बिजली फराहम करे सघनि। जी नाज़रीन हिन वक़्तु असां मौजूदु हुआसीं बोदारवाड़ा भरिसां टालपुरवाड़ा में, जिते हितां जे शहरनि जो तव्हां व्यूज़ ॿुधायो, उन जो चवणु आहे त बिल्कुलु ई जेको सिंध हुकूमत पारां जेको सो अण ऐलान जेको हुकूमत पारां ऐलान कयो वियो हो बिजली 1 मिंट बि न वेंदी, जा उहो ऐलान जेको आहे सो उन्हनि खे हिननि जे बाबदा वारनि माना थोॾे छॾियो आहे। ऐं हिननि जो चवणु आहे त बिल्कुलु ई असांखे वॾी मुश्किलात आहे। हिकु कोरोना जो उहो जेको घरनि ताईं महदूद करे छॾियो आहे, ॿियो नंबर असां मच्छरनि जे आज़ार में अची विया आहियूं। इहे मच्छरनि जे करे जेको असांखे वरी काफ़ी बीमारियूं ॿियूं माना जनम वठंदियूं। कैमरामैन वकील अमन सां गॾु एम सफदर पयार, अवामी आवाज़ TV, बोदारवाड़ा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।